पिछामा ख़बर शामिल कंदासीं त हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो 280 उर्स मुबारक सुभाणे 14 सफ़र खां भिट शाम में शुरू थी रहियो आहे। सिंध जे कुंड कुठ मां पांधीड़नि जे अमन जो सिलसिलो शुरू थी वियो आहे। अॼु 13 सफ़र शाम जो क़ाइम मुक़ाम सजादा नशीन सईद कावर हुसैन शाह लतीफ़ी ख़ानदान जे फ़र्ज़नि ऐं मुख़्तलिफ़ दरगाहुनि जी गादी नशीन सां गॾिजी मज़ार ते चादर चाढ़े गैर सरकारी तौर मेले जो इफ़्तिताह कंदो। सरकारी तरक़ीबनि जी शुरूआति सुभाणे खां थींदी। गवर्नर सिंध तरफ़ां सुभाणे मज़ार चादर चाढ़े टे रोज़ा उर्स मुबारक जो इफ़्तिताह कयो वेंदो, जंहिं ते सक़ाफ़त ऐं औक़ाफ़ खाते जा सूबाई वज़ीर बि गॾु मौजूदु हूंदा। जंहिं बाद शाह जो बाग़ में सक़ाफ़ती गोड़ समेत सनअती जानवरनि ज़रिए ऐं नुमाइश बि लॻाया वेंदा। सुभाणे 2 बजे धारे एक्सनल्स हॉल में सुगल कचहरी बि थींदी। शाम जो मल्ल पहलवाननि में मुक़ाबला थींदा। राति जो ऑडिटोरियम हॉल में लतीफ़ी रंग जी महफ़िल 3 ॾींहं जारी रहंदी। पिरलो मां ख़बर शामिल कंदासीं। सरकारी अस्पताल इलाइक़े वासनि लाइ बेफ़ाइदो बणियल आहे। डॉक्टर समेत अमलो पंहिंजी ऑफिसनि में वेही दरवाज़ा बंदि करे छॾिया। अस्पताल मां इलाज करण लाइ ईंदड़ मरीज़ सख़्तु परेशान। मुतासिरनि जूं दाहूं। मुतासिर मरीज़ नोमान अली, अब्दुल वाहिद, ज़ुलेखा ख़ातून समेत ॿियनि जो चवणु आहे त असां पिरलो जे सरकारी अस्पताल में इलाज लाइ पहुता आहियूं, पर अस्पताल में डॉक्टर समेत ॿियो अमलो पंहिंजनि ऑफिस वेहण खां पोइ ऑफिस जा दरवाज़ा बंदि करे पाण में कचहरियूं करे रहिया आहिनि। जंहिं करे असां गुज़िरियल 2 कलाकनि खां डॉक्टर जे दरवाज़े ते इंतज़ारु करे रहिया आहियूं, पर डॉक्टर दरवाज़ो न पियो खोले। जंहिं करे असां सख़्तु परेशान थी वापसि शहर जी प्राइवेट अस्पताल में इलाज करण वञी रहिया आहियूं। हिननि अख़्तियारनि खां नोटिस वठण जो मुतालबो कयो आहे। पिछला मां ख़बर शामिल कंदासीं त जीअं सिंध क़ौमी महाज़ पारां राणीपुर जे शहीद फातिमा फुरड़ो जे खून सां इंसाफ़ ऐं साफ़ी जान मोहम्मद महर जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। जस्कम अॻवान डॉक्टर नियाज़ कालाणी, आबिद हुसैन शाहाणी, इमरान मेहंदी ऐं ॿियनि जी अॻवानी में रैली कढी तंबूरा चौक ते मुज़ाहिरो कयो ऐं कारकुननि पारां सख़्तु नारेबाज़ी कई वई। साफ़ी जान मोहम्मद महर ऐं फातिमा फुरड़ो जे खून सां इंसाफ़ जो मुतालबो कयो वियो। इन मौक़े ते जस्कम अॻवान डॉक्टर नियाज़ कालाणी ॿियनि जो चवणो हो त सखर जे साफ़ी जान मोहम्मद महर ऐं राणीपुर जे शहीद फातिमा फुरड़ो जे क़ातिलनि खे कुफ़िर किरदार ताईं पहुचाए उन जे खून सां इंसाफ़ कयो वञे। पुलिस बास जे धुर बणियल आहे। सिंध में हिकु साज़िश तहत माहौल ख़राब कयो पियो वञे। पीरनि मीरनि वॾेरनि ऐं जागीरदारनि हमेशह ग़रीब बेवड़ माण्हुनि ते ज़ुल्म कयो आहे। शहीद फातिमा फुरड़ो ऐं जान मोहम्मद महर जे खून सां इंसाफ़ ताईं एहतिजाज जो सिलसिलो जारी रखियो वेंदो। कमर जे बिशारत कॉलोनी वासी पुरियत गुलाम शबीर मलक पंहिंजे अॻूणी घरवारी ऐं पुट सालीअ ख़िलाफ़ पंहिंजे घर भातियुनि समेत एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे चयो आहे त कुझु महीना अॻु मां पंहिंजी घरवारी नजमा मलक खे तलाक ॾिनी हुई ऐं पंहिंजे पुट मुज़म्मल सां लातालगी जो इज़हार पिणु कयो हो। एहतिजाज कंदड़ गुलाम शबीर मलक, बशीरा ख़ातून, मेराज मलक, नदीम मलक ऐं ॿियनि ॿुधायो आहे त 3 ॾींहं अॻु बिशारत कॉलोनी में मुंहिंजी घर भातियुनि मथां मुंहिंजे पुट मुज़म्मल मलक, शहज़ाद मलक, शकील मलक, मुंहिंजी साली रियाना मलक ऐं नामालूम माण्हू सां गॾिजी घर मथां चढ़ाई करे घर भातियुनि मथां हमिलो करे मुंहिंजे अमड़, बशीरा ख़ातून, मुंहिंजे भाउ नदीम मलक ऐं मूं मथां हमिलो करे ज़ख़्मी करे छॾियो आहे। हिननि वधीक चयो त असां अॻु में बि 30 लख रुपया घर सामान वठी विया आहिनि। हाणे वरी मिल्कियत फबाइण जे चकर में मुंहिंजे अॻूणे घरवारी नजमा मलक ऐं संदसि भेण रियाना मलक, मुंहिंजो पुटु मुज़म्मल मलक असां मथां कूड़ा इल्ज़ाम हणी पुलिस खे रिश्वत ॾेई मुंहिंजे मथां कूड़ी NC दाख़िल कराई आहे।